गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग नहीं, रात के 12 बज रहे हैं। तो मतलब ऐसे व्लॉग को हम स्टार्ट करते हैं ना। अनम पंहिंजो रूम छॾे थी अॼु न सुभाणे मतलब पैकिंग वग़ैरह कंदी सॼी माना इन ई मंथ में छॾे थी। अनम रूम त ॾाढो ॾुख थो थिएसि। ॾुख छो था कयो हरू भरू? हे तो मां 3-4 साल हिन रूम में रही आहियां, हिते हिते पढ़ी आहियां, हिते सुती माण्हू आहियां। इंसाननि खे छॾनि था तॾहिं उन्हनि खे ॾुख नथो थिए, तव्हांखे भाई रूम मैं तो सेंसिटिव हूँ ना, एहसास मुझ में बहुत है इसीलिए। अच्छा इहो मां सोचियो पई मुंहिंजो अनम मतलब वैसे हुनजी पर्सनैलिटी स्ट्रॉन्ग आहे छा, पर उहा इमोशनली स्ट्रॉन्ग न आहे बिल्कुल बि। बिल्कुल नहीं। जीअं अकेले जी थोरी ॻाल्हि थी आहे छा, उन चयो पिया नवी उहो ईअं कंदो त रोई पवंदमि, त माना उहो तव्हां में न आहे त तव्हां इमोशनली स्ट्रॉन्ग हुजो ऐं उहो इमोशनली स्ट्रॉन्ग सभ खां पहिरियां माना हुजणु ज़रूरी आहे। मां न आहियां बिल्कुल भी स्ट्रॉन्ग ऐं नहीं मां थियणु चाहियां थी। छो अगरि मां इमोशनली स्ट्रॉन्ग थी वेंदमि त मूंखे लॻंदो त मूं मां इंसानियत ख़तम थी वई। ईअं न आहे बिल्कुल बि, इंसानियत त पंहिंजी जॻह ते आहे। ऐं चलो मुंहिंजे ब्लॉग को लंबा नहीं करो। गाइस मां ॿुधाइण जो मक़सदु सिर्फ़ु एतिरो आहे त मां पंहिंजो घर छॾियां थी ऐं हाणे मां वेंदमि मेहर, पोइ वरी वेंदमि कराची प्रैक्टिस जे लाइ। सो हे सामान आहे मुंहिंजो, आहिस्ते आहिस्ते सॼियूं शयूं मुंहिंजी पैक थींदियूं। मुंहिंजी स्टडी टेबल मुंहिंजे बेड सां मूंखे प्यार आहे, मुंहिंजी स्टडी टेबल सां मूंखे प्यार आहे, मुंहिंजे पूरे रूम सां मूंखे ॾाढो प्यार आहे। तव्हांखे हुते सुठो रूम सेट करे ॾींदासीं न, वरी हुन सां मां अटैच थी वेंदमि, अहिड़ो अटैच थी वेंदमि हुन सां बि। हेठि तव्हांजो रूम हूअं आहे कीअं आहे ईअं देसी वाइब चइजेव, उते ईंदव पोइ नेटफ्लिक्स वारो एस्थेटिक वारो नहीं मतलब ईअं स्टाइलिश हुजे, ॾाढो प्यारो सो रूम ठाराए ॾिजो पक्का। ओके पोइ न रोया हिन रूम लाइ? मां सोचींदी आहियां न पई मां पंहिंजो रूम थोरो चेंज कयां, पर हाणे नथी आहियां त उहो इन जे करे त जीअं तव्हांजो रूम हूंदो न पोइ हुनखे सुठो सेट कंदासीं। ठीक है डन, मजा आएगा। चलो गाइस बाकी मैं कल दिखाऊंगी आपको जो भी पैकिंग वगैरह करती हूँ। बाय। एड़ो छो मूड ठायो था? सामने था ना, दिल रोई थी ना। आई है तू बुधा जिमी कुछ बुधा ना मुझे बारे में वञा थी तो कीअं तो फील थिए? सेइंग बाय लिखी पोइ ॻाल्हाईंदे। अज़ीम भाई जो दुख सफ़ा सीरियस तो लगे। वाकई न मां ईंदी रहंदमि, तव्हां दिलि न लायो, हर महीने तव्हां सां मिलण, ठीकु आहे। हेलो गाइस, तो दिस इज़ आवर लास्ट डे एट बार वोकेशनल कोर्स। तो मैं आपको सीन्स दिखाती हूँ इधर के। मां टेस्ट करे आई आहियां, इन करे इहा हालत थी वई आहे, ॾाढी बुरी टेस्ट थी आहे मुंहिंजी। आई होप त पास थी वञा। ये सीन्स हैं यहाँ पे, अलविदा सिस्टम चल रहा है। हेलो गाइस, ये सीन्स हैं, अभी हम जाने लगे यहाँ के दिन है हमारा। ये हमारा वसीम शाह साहब। जितने भी यंगस्टर हैं उसको रिक्वेस्ट है कि जो 6 मंथ हो गए या 5 मंथ वो मेहरबानी करके या किसी से पूछ लें और जो डॉक्यूमेंट है वो कंप्लीट करें। आफ्टर जो ईद होगी उसके बाद आपका इंटरव्यू फाइनल होगा, ठीक है ना? मुबारक आगे आप सबको मुबारक हो। ये यंगस्टर बाकी धरनों में नहीं। गो एसएसपी गो जा नारा था लगन बाबा, इतने भी न सुधरन आए वकील। ये मैडम वापस आ गई हूँ घर और अभी जा रही हूँ गाँव, तो उसकी तैयारी हो रही है। अलविदा कह रही हूँ अपने कमरे को। कितना मैंने आपका पैकिंग कर दी है सारी। थैंक यू। जूता वगैरह आप कढ़िया था बचा? जूता ऐं किताब शूज न कढिया आहिनि, बुक्स ऐं शूज रहनि था, भाई सभु सेट आहिनि। ओके। पैकिंग माय 5 years of LLB। कुछ भी ना रखा हां, हिकिड़ी वो पई आहे फाइल पई आहे, कुझु खपंदव भैया? फाइल कहिड़ी आहे? न न इहा न खपंदी। ॿियो बुक्स वग़ैरह? न तो काई भी शइ न आहे। पक्का? हां जी चलो फिर 11 थी वियो वापसि। बाय गाइस। कुझु खपंदव न आहे त मटी आहे जरा मां कुझु खपंदव? इन में आहे छा? छोड़ो 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 भाई, क्या दिखा रहे हो? हे छा आहे? तव्हां आगा खान कॾहिं विया हुआ? छा थियो? कहिड़ो मसलो हुयो? आगा खान में मूं टेस्टूं करायूं अॻ में। रो न भाभी, भाभी खे रोइण जी फुल कोशिशि कई आहे पर भाभी रोई नथी, तेरी बाद में रोईंदमि। घर छॾे थी त मिज़ना चएसि थी त भाभी तव्हां रो, घर था छॾियो ऐं गाना ॿुधो। मूंखे रोइण थो अचे गाइस। दुख ॾाढो थींदो आहे, सफ़ा रोइण ईंदो आहे, पंहिंजो ख़ाली ख़ाली घरड़ो ॾिसी। अहिड़ी सिंगिंग कंदा त खिलण अची वेंदो। रोइण न ईंदो? शी 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 शी।
सामान तैयार है जाने के लिए। ऑटो आयो ना? ओके। मिजना जा रही है अपने गांव। कितने में जा रहा हूँ गाड़ी में? करोला है ये भगल करोला 9,000 में हाँ सही वाली करोला 11,000 11,000 में ये उनका अञा सही वारी हुआ 13,000 में। चलो चलो फगल करोला में चलो। फाइनली असां गाड़ी मिली वई आहे। असां वञी रहिया आहियूं मेहर। तक़रीबन 8 बजे असां हैदराबाद मां निकिरूं था। 12 बजे ताईं पहुची वेंदासीं ॻोठ। सुभाणे बाबा जी इलेक्शन आहे। बाबा बीठो आहे जॉइंट सेक्रेटरी ते हाई कोर्ट में। तो वो भी मैं तव्हांखे ॾेखारींदमि। इंशाल्लाह जीत हमारी है। त असां बाबा खे स्पेशली मोटिवेट करणु एप्रिशिएट करणु वञी रहिया आहियूं। सो लेट्स गो गाइस त असां MLS में स्टॉप कयो आहे। मिर्ज़ा ॾाढी निंड कई हुई। हाणे हाणे उथी आहे ऐं मतलब उथी करे नाश्तो कंदी। एंड हियर वी मीट सम क्यूट फ्रेंड्स। हेलो अंग्रेज जो ब्लॉग दिखाया त अॻियां थी अची वञे। साइड हटो सिंधी गर्ल। ये देखो अंग्रेज। खिलंदा कंदा आहिनि गाइस। तो क्या मुझे एजेंट के हेयर इसके जैसे कट करवाना चाहिए कि नहीं? अला छा थो चओ? समझ नथो अचे सिंधी में ॻाल्हायो। अच्छा इहो एजेंट जा वार कटराइणा आहिनि। एतिरा छोटू करायासीं एॾा वॾा सुठा। हाँ ये सही अथसि। ये प्यारा लॻंदो। अंग्रेज भी लॻंदो शायद। चवंदो बि आहे मूंखे ओड़ी कटिंग करायो जेके क्रिकेटर ईंदा आहिनि हूंदा। हम्म। We are at Meherad going to home। बहुत दिनों के बाद अभी फाइनली मुझे जिस दिन का इंतजार था वो आ ही गया। किस चीज का इंतजार था? मतलब ऐसे ही यहाँ आने का गोठाने का। बस बस भाई ये हमारा घर है इधर ये वाला थोड़ा आगे थोड़ा अई है घर नओ कराए छॾियो अथनि असां निकिरे। स्वागत जाएगा। वाह नाइस। अच्छा आगे से भी गाड़ी आराम से घूम जाएगी सामने से। चले सही है। 1 मिनट रुकिए आप। मेरा भाई आएगा। ठीक है ना जी। मैंने कराची में मेरठ में कहीं भी गाड़ी रोक दो ना आप घर पे गाड़ी पहुंच जाएगी इंशाल्लाह। थैंक यू। कितने गाड़ी खपे बस राब्तो कजो ते। ठीक है। हेलो 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 ॾिसो यहाँ फोन लिया है। मैं अकील को दिखा रही हूँ। कैसा है? अॼु हिते मतलब रस्ते में छोकिरियूं मिलियूं। फैन चवनि पियूं तव्हांजे ॿारनि खे सुञाणंदा आहियूं। तव्हांजा ॿार ॾाढा प्यारा आहिनि। ईअं छो थो करी? अब वो सुन पियो। ठीक है ठीक है गाइस मैं आपको दिखाती हूँ। अम्मी और मिर्जा कचहरियाँ कर रही हैं। किधर है? क्या है? हार आया है। मैं आया हूँ यार पहना आया है। अब इससे पैसे चोराऊंगा पटूंगा पैसे इसमें से। घणे जो आहे? 1000 खाना जो तो है ना। चलो सही है। होगा तो पीछे होगा। मेरे पास रमजान भी आ रहा है। ईद की शॉपिंग हो जाएगी। हाँ अफ्तारी करूंगा। सुभाणे बाबा खटंदो इहो हार बाबा के पराईंदासीं पोइ। पैसा पहले ही चोरा छड़ींदो मैं। ये कंदो मनो पी सां। यस। चलो सही है गाइस ये वाले ब्लॉग को हम इधर एंड करते हैं। उसका या 16 प्रो में जेका तहां वरती हुआ वधिक भली आहे जेका मां वरती आहे वो 16 तो 16 है ना। मुरी पिटी अप्रूव नहीं नचो कूड़ा एप्रूव आहे एप्रूव में सा मोबाइल होती है कुड़ी थई सिमाय तो मथो नथी थे ज़ाहिर आहे एप्रूव। नहीं तां जी क्या हाल है? खुश आयो किया आयो? ठीक आयो? तो क्या मां बिल्कुल ठीक ठाक। हेलो जेलस हो रहा हूँ मैं। छोड़ दो बस। चलो बेटा ठीक आयो।